खबर शामिल कर दी मोरो सिंधमा सिंधी अल्ताफ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो बरसा सिंधी अदबी संघ शाहपुर जहानिया पारां जहानिया लाइब्रेरी हाल में मुशायरो मुनक़द कियो वियो जंहिंजी सदारत अदीब शाइर ऐं उस्ताद साईं बहावल खान लगारी कई ऐं ख़ासि महिमान फ़कीरुल्लाह बचायो लगारी हो जॾहिं त एज़ाज़ी महिमान MB डायरी ऐं सफ़दर अली नावल हुआ। स्टेट सेक्रेटरी जवाफराज सिंधी अदबी संघ के सेक्रेटरी शाइर ऐं अदीब असलम लगारी सरअंजाम ॾिना। मुशायरे में जिन पंहिंजी शायरी पेश कई तिन में शबीर सोलंकी, रज़ा लांघा, शाहनवाज़ उनड़, सुघड़ अजब, गुल भट्टी, सफ़दर नोवल, MB डायरी, असलम लगारी, अली खान लगारी, इरफान बुगियो, फ़कीर अला बचाओ लगारी ऐं बहावल लगारी ऐं काबिल ज़िक्र आहिनि। प्रोग्राम में मथियन खां अलावा अजहर रज़ा, मुदस्सर नोवल, मज़ाहिया फनकार बाकिर लगारी, आफ्ताब सोलंकी, इजाज़ लगारी, कासिम जानी, जमशेद चन्ना, मुश्ताक डायरी, गुलाम मुस्तफ़ा चन्ना ॿियनि शिरकत कई। गॾिजाण जी सदारत करण जे लाइ शबीर सोलंकी खे दोस्तनि जो तमामु घणो थोराइतो आहियां, ख़ासि करे साईं शाहनवाज़ जो तमामु घणो थोराइतो आहे। मुशाइरे में मां सभिनी दोस्तनि जो सिंधी अदबी संघ लफ़्ज़ आहे जैसे पार ओके मूंखे सॼे पंहिंजे घर में जे विहारियो आहे मूंखे